जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां निकिता आहियूं रिचमंड में शोएब भुट्टो साहब सां गॾु। शोएब साहब छा हाल आहे, ख़ुशि आहियो? सब खे अलहमदिल्ला दुआऊं तव्हांजो ख़ैर हाल ख़ैर आहे छा ठीकु अथव ठाक। ठीकु आहे। शोएब भुट्टो साहब सां निकिता आहियूं। कुझु हिननि जा जेके स्टोर्स आहिनि उन्हनि जो सामान वग़ैरह वठिणो आहे। होलसेल मार्ट ते हलूं था न साईं। हा बोलिंदा होलसेल तां माना स्टोर जे लाइ कुझु सामान वग़ैरह वठिणो आहे तव्हांखे। हा सामान मिलंदा पहुचूं था हली वधीक तव्हांखे पोइ स्टोर खे बि घुमायूं, ॾिसूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलनि थियूं, घणे जूं मिलनि थियूं। हाणे साईं असां हिते सुपर हाईवे आहे हिकिड़े क़िस्म जी जी हाईवे आहे। सुपर हाईवे। अच्छा, हे हाईवे आहे रिचमंड जो। गाॾियूं ॾिसो था माशाल्लाह कीअं पंहिंजे सीक्वेंस में ऐं तरीक़ेकार सां हलनि थियूं। कोई बि लाइन हीअं तकड़ि में नथो मटाए, स्मूथली गाॾियूं हलनि थियूं सभु। ॿिन्ही पासनि खां, रोड जे ॿिन्ही पासनि खां ॾिसो वणकारी, केॾा वण हिननि पोखिया आहिनि। हिन जे करे ई हिते बरसाति बि तमामु घणी थींदी आहे। अॼु बि ॾिसो था बादल बीठा आहिनि, बादल ॾे मुंहिंजा नेण नथा बसि कनि। ग्रीनरी आहे एॾी, वण बीठा आहिनि ॿिन्ही पासनि खां रोड जे। ग्रीनरी ऐं सफ़ाई बि ॾिसो था रोडनि जी केॾी ज़बरदस्त आहे। ओवर हेड ब्रिजिस बि हिते आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। रिचमंड जो ही शहर आहे। ऐं असां हाणे हिकिड़े स्टोर ते वञूं था। जेसिताईं उते पहुचूं तेसिताईं तव्हांखे मुंहिंजो रोड रस्ता बि ॾेखारींदा हलूं। जी दोस्तो, हे पहुची विया आहियूं हिते। ऐं स्टोर चौधारी स्टोर, रेस्टोरेंट, म्यूज़िक एंड आर्ट्स। हेॾे साम्हूं वरी असांजो इहो आहे कम जो कमु, ह्यूमन रीजेंसी डांस अकेडमी बि आहे। इहे साम्हूं डांस सेखारींदा आहिनि। पिज़्ज़ा एक्सप्रेस, वेयर बिन, अलाए छा छा आहे। चौधारी माना हीअ मार्केट आहे, स्टोर आहिनि। हीअ ॾिसो था, हीअ माना ट्रॉली जेका आहे, हीअ ट्रॉली स्टैंड आहे। हिते माना स्टैंड ते अची बीहारींदा आहिनि ट्रॉली। हाणे पहुता आहियूं हिते, ॾिसूं हाणे अंदरि छा छा आहे। वेयर या बिन में असां हाणे दाख़िल थियूं था, ॾिसूं अंदरि छा छा आहे। हे स्टोर ईअं नज़र अची वियो त अंदरि बि ट्रॉलियूं पयूं आहिनि। हे वरी शोएब साहब ॿुधाए थो त हे स्टोर आहे। हिते साईं कहिड़ियूं स्टोर पयूं शयूं? हे पंहिंजो आहे हिन जो सामान पार्सल माण्हू कंदा आहिनि ऑनलाइन ऑर्डर वग़ैरह आहे। अच्छा अच्छा, वेरा पंहिंजे नाले सां स्टोर आहे। वेयर बिन। मां चयो हेॾे बि थोरो चक्कर हणूं, पहिरियां हेॾे मां चक्कर हणूं, थोरो ॾिसूं आहे छा हिते। हिते हुन में छा कंदा आहिनि, सॼो माल जेको आहे माण्हू बॉक्स वग़ैरह जेके हूंदा आहिनि अच्छा डिफरेंट डे जा डिफरेंट प्राइसिस हूंदा अथनि। $10, अच्छा अच्छा अच्छा, $5 जो उहो वाह। जेको शइ निकिरे अलाए माण्हू वरी नाम छा। अच्छा दोस्तो, हे माना स्टोर उहो आहे जंहिं असां ग़रीब गुरबनि लाइ, मां शोएब साहब खे चयोमांसि चकर त हणो, आहे छा? उन्हनि ॿुधायो हलो तव्हांखे चकर हणायां थो। हिते वरी ईअं आहे, जेकॾहिं तव्हां फ्राइडे ते आयो त $10 में हर माल, छंछर ते आयो सैटरडे ते $70 में हर माल, संडे ते $5, मंडे ते $3। वाह वाह, ॾींहं रखियल आहे। ॾिसो न, वेडनेसडे ते $1। जी दोस्तो, ही हाणे वरी थोरो सोचियोसीं मार्केट वञण खां पहिरियां मानी खाई वठूं। त हिते देसी बाइट्स जे नाले सां ही रेस्टोरेंट आहे। पहिरियां सोचियोसीं हिते हलूं था, कुझु खाई पी वठूं। देसी बाइट्स। जी दोस्तो, ही फूड मार्केट आहे। फूड मार्केट में अंदरि हलूं था, ॾिसूं खाइण पीअण जूं शयूं आहिनि। मार्केट आहे वॾी, ॾिसूं वरी अंदरि छा छा आहे। हे ॾिसो पाणी खुली था अंदरि, इहा बि शयूं पयूं आहिनि। बसर त ॾिसो था, हे सब्जियूं, टमाटा पाण त वॾा महांगा आहिनि। हिते 92 सेंट्स, $1.97। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टमाटा पिया आहिनि। हे बि शयूं पयूं आहिनि मुख़्तलिफ़ सां। हे मुख़्तलिफ़ माना ईअं केचप वेचप बि पिया आहिनि। हे माना खंड जो बाक़ाइदे पहाड़ ठाहे छॾियो अथऊं। अहिड़ी सब्जियूं पयूं आहिनि, माना सभु सब्जियूं ॾिसो था न, पैक लॻियूं पयूं आहिनि सभु ईअं थधिकार में, ताज़ियूं सब्जियूं पयूं आहिनि सभु। खुंबियूं बि पयूं आहिनि, खुंबियूं बि पयूं अथव, ॾिसो था 25% चीपर्स में अथव, रियायती सेल लॻी पई आहे।
होल वाइट मशरूम्स, अंगूर ॾिसो, ये अंगूर साईं। हलो रिचमंड। ॿाहिरि निकिरी आयासीं, ॿाहिरि राति थी वई। अंदरि स्टोर में घुमंदे घुमंदे राति थी वई ॿियो छा। बसि हाणे हिते ई बंदि कयूं वीडियो खे, ॿियो भला छा आहे। रंग ॾिसो था वणनि खे केॾा ज़बरदस्त लॻा पिया।